MNV ड्रेन ते ठहियल पुल ड्रही पवण सबबि सवें ॻोठनि जे माण्हुनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो ऐं रस्तो टुटी चुको आहे, जंहिं करे ॿार स्कूल नथा वञी सघनि ऐं मरीज़ अस्पतालनि ताईं नथा पहुची सघनि, जॾहिं त पोरियो कंदड़ मज़दूर ॻरी रक़म अदा करण खां पोइ ई शहरनि में कमु करण पहुची सघनि था। काछो, थड़ी जादू शहीद, कस्बो, पटगुल मोहम्मद, मस्त कीहर शाह, अवामी गाए गुलाम शबीर शाही जे ॻोठ शाही लगारी ऐं नए गाद समेत सवें ॻोठनि खे कक्कड़, दादू, हैदराबाद, कराची, लाड़काणो ऐं पंजाब जे शहरनि सां मिलाईंदड़ MNV ड्रेन ते ठहियल पुल गुज़िरियल 10 महीननि खां हलण जे लाइक़ नाहे रही। रोज़ानो उतां गुज़रंदड़ सवे माण्हुनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि। माण्हू मोटरसाइकिलूं हथनि में खणी पार करे रहिया आहिनि। राति जे वक़्तु उतां गुज़रण तमामु मुश्किल थी वियो आहे। कार ऐं जीप जे गुज़रण ते त मुकमल पाबंदी लॻाई वई आहे। सवें मरीज़ अस्पतालनि ताईं नथा पहुची सघनि ऐं स्कूल ऐं कॉलेज जा ॿार बि घरनि ताईं महदूद आहिनि। प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ ठहियल पुल जो ठीको कंहिं ठेकेदार खे ॾिनो वियो, जंहिं पुल मां लखें रुपयनि जो लोह ऐं सरियो करी विकिणणु शुरू करे छॾियो आहे, जॾहिं त पुल जो कमु शुरू न थी सघियो आहे। मालूम न आहे त हिन पुल जे मुरबत जो कमु कॾहिं शुरू थींदो ऐं हिन जी ज़िम्मेवारी कंहिंजी आहे। हितां जे सवें माण्हुनि, औरतनि, मर्दनि, सबा, सूफिया ख़ातून, जनान शाहानी, ज़ैबल सोलंकी, ज़रीना सोलंकी, खान मोहम्मद शाहानी, अहमद ख़ान, इमदाद माछी, यूसुफ माछी, वहीद बबर ऐं कारो शाहानी, जान मोहम्मद बबर, हाजी ख़ान बबर, अली मोहम्मद लाशारी, कोड़ो ख़ान लाशारी, फ़ैरोज़ुद्दीन कमरानी ऐं थरिल काछो जी आवाम ऐं ॿियनि हल्के जे MNA MPA समेत वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते इन पुल जी मरम्मत जो कमु शुरू करायो वञे त जीअं सवें माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाए सघजनि ऐं ॻोठाणनि जो शहरनि सां टुटियल राब्तो बहाल थी सघे।